पंजाब जो निगरान वॾो वज़ीर खे थींदो फ़ैसिलो अञा ताईं न थियो। परवेज़ इलाही पारां मोकिलियल नालनि जे जवाब में अपोज़िशन लीडर अञा ताईं के बि नाला न ॾिना। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नालनि ते अॼु आसिफ ज़रदारी सां हथमी मुशावरत कंदो। हमज़ा शहबाज जे नुमाइंदे मलिक अहमद ख़ान चयो त परवेज़ इलाही सां मुलाक़ात थी आहे। परवेज़ इलाही पारां ॾिनल नालनि ते घणो इख़्तिलाफ़ न आहे। आसिफ ज़रदारी सां मुशावरत बाद अॼु शाम ताईं नाला गवर्नर खे मोकिले छॾींदासीं। केपी जे वॾे वज़ीर महमूद ख़ान तो अॼु असेंबली टोड़ण बाबति संदी गवर्नर ॾांहुं मोकिलण जो ऐलान करे छॾियो। सूबाई काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे महमूद ख़ान चयो त केपी असेंबली टोड़ण बाबति संदी अॼु शाम ताईं गवर्नर ॾांहुं मोकिले छॾींदुसि। जल्द वॾी अक्सरियत सां ॿीहर कामयाब थींदासीं। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो त परदे जे पुठियां ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। आम चूंडुनि 3 महीननि अंदर ई थींदे नज़र अची रहियूं आहिनि। पंजाब में निगरान सेटअप वारो मरहलो जल्द मुकमल थी वेंदो। कंहिं जे इनकार करण सां को फ़र्क़ु न पवंदो। पीटीआई में काफ लीग खे ज़म करण जो फ़ैसिलो अञा न कयो आहे। India is our neighbor country, and it is up to us to live peacefully and progress. My message to the Indian leadership and Prime Minister Modi is that let's sit down on the table and have serious and sincere talks to resolve our burning issues like Kashmir, where flagrant violation of human rights are taking place day in and day out. Around the globe, that India is ready to have talks, and we are more than ready. We are both nuclear powers, armed to the teeth. God forbid, God forbid, God forbid, who will live to tell what happened? So this is not an option. I have requested yesterday, my brother, His Highness President Mohammed bin Zayed, he's a brother of Pakistan, and he is a brotherly country. He also has good relation in India. He can play a very important role to bring the two countries on the talking table. वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ भारतीय हम मनसब नरेंद्र मोदी खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अरब टीवी खे इंटरव्यू ॾींदे चयो त पाकिस्तान ऐं भारत खे पुरअमन पाड़ेसरी तौर रहणु घुर्जे। 3 जंगियूं विढ़ण बावजूद ॿिन्ही मुल्कनि गुरबत ऐं बुख खां सवाइ कुझु बि हासिल नाहे कयो। यूएई जे सदर खे बि पाक भारत ॻाल्हियुनि लाइ किरदारु अदा करण जी गुज़ारिश कई आहे। ॿई मुल्क हिकड़ी ताक़त आहिनि। जंग थी त कुझु बि न बचंदो। वसीला बारूद बदिरां गुरबत ख़तम करण लाइ इस्तेमाल कया वञनि। कराची ऐं हैदराबाद जे अवाम वोट जी ताक़त सां नाम निहाद मक़बूल लीडर जा पोल पधरा करे छॾिया। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इलेक्शन में साबित थी वियो त पीपल्स पार्टी सिंध जी सभ खां वॾी मक़बूल जमायत आहे। हाणे गॾिजी कराची ऐं हैदराबाद खे तरक़ी वठाइणी आहे। कराची जो मेयर केरु थींदो? कंहिं बि सियासी जमायत खे घुर्बल अक्सरियत न मिली। कराचीअ जे 235 यूनियन कमेटीज़ मां पीपल्स पार्टी 93 ते कामयाबी माणे शहर जी सभ खां वॾी जमायत तौर साम्हूं आई। जमायत इस्लामी 86 सीट्स माणे ॿिए ऐं पीटीआई 40 सीट सां 3 नंबर ते रही। नून लीग 7 सीट्स खटियूं। जेयूआई 3 ऐं टीएलपी जा 2 उम्मीदवार कामयाब थिया। 3 सीट्स आज़ाद उम्मीदवारनि खटियूं। एनक्यूएम हक़ीक़ी बि 1 सीट माणी। इलेक्शन कमीशन 235 यूनियन कमेटीज़ जा नतीजा जारी करे छॾिया। पीपल्स पार्टी हैदराबाद डिवीज़न में बि अॼु अक्सरियत सां कामयाब। हैदराबाद जो मेयर बि पीपल्स पार्टी जो थींदो। सिंपल मेजॉरिटी होती तो मैं क्लेम करता मेयर हमारा है, लेकिन हमारी सबसे बड़ी जमात बनके उभरी है। हक हमारा है और हम बाकी जमातों से बात करेंगे। थोड़ी सोच आई होगी, वो तो समझे थे कराची से सारी सीटें ले जाएंगे, हैदराबाद से सारी सीटें ले जाएंगे, और तो उनको इतना बड़ा जो झटका लगा है उसके बाद शायद वो सोचने पे मजबूर हो। इसलिए अभी बात मैं यही सुन रहा हूँ कि नेशनल असेंबली में आने की भी बातें कर रहे हैं। कल 105 पे कराची में रुपए किलो में आटा, वो 2.5 नंबर आटा जो कहते हुए है। और मुझे महकमा फूड ने
ये यकीन दिलाया है कि 20 तारीख तक ये स्टेबलाइज होगा 95 रुपीज किलोग्राम पे। कोशिश यही है कि इस महंगाई से सिंध के लोगों को जितनी सपोर्ट की जाए इसमें, ताकि वो महंगाई कम हो सके, वो करें। मकानी चूंडुनि में शिकस्त पीटीआई लाइ वॾो झटको आहे, खेनि हाणे थोरो अकुल आयो हूंदो। कराचीअ जो मेयर असांजो हक़ आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो त जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टी सां राब्तो कंदासीं। केपी जो वॾो वज़ीर हिकु शख़्स जे अना ख़ातिर असेंबली न टोड़े। सिंध में हिन वक़्तु अटो 105 रुपया फ़ी किलो मिली रहियो आहे। 20 जनवरी ताईं अटे जो अघु घटिजी 95 रुपया फ़ी किलो थी वेंदो। वज़ीर आज़म वटि नंबर्स पूरा आहिनि, खेसि एतमाद जे वोट जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं पीटीआई पार्लियामेंट में वापसि वञे त छा हुकूमत खेसि क़बूल कंदी? सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा नेत तरमीमनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त उमीद आहे त पीटीआई जी वापसीअ वारे फ़ैसिले खे दलील दिल सां वठंदी। क़ौमी असेंबली में वापसीअ लाइ पीटीआई वारनि खे इस्तीफ़ाऊं वापसि वठणियूं पवंदियूं। वापसी ते खेनि भली कार चवंदासीं। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त पंजाब में बि पीटीआई वारनि जो हशर कराची जहिड़ो थींदो। पंजाब में चूंड मुहिम शुरू थींदी त ख़बर पइजी वेंदी त नून लीग जा वोटर्स ऐं सपोर्टर्स मुतहरिक आहिनि। इमरान ख़ान जा केसिस अदालत में आहिनि। अदालतूं हुकुम ॾियनि त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। पंजाब में धाड़ेल ऐं फरागोगी जो राज ख़तमु थियण ते अवाम खे वाधायूं ॾियां थो। पीटीआई चेयरमैन इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी ख़िलाफ़ तोहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी। गिरफ़्तारी वारंट बावजूद इमरान खान, असद उमर ऐं फवाद चौधरी पेश न थिया। इलेक्शन कमीशन केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कंदे ॿुधणी 24 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सुप्रीम कोर्ट बोर्ड मुतासिरनि जी बहालीअ लाइ जोड़ियल निगरान कमेटी जी सरबराही तां जजिस खे हटाए छॾियो। सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते लिखत में फ़ैसिलो जारी। शहरी कमेटियुनि में औरतुनि खे शामिल करे कानून मूजिबि कमु जारी रखण जी हिदायत। अदालत पारां पीडीएमए सिंध खे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में रिलीफ ऑपरेशन्स जे हर 2 हफ़्तनि बाद रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। जस्टिस मंसूर अली शाह चयो त पाकिस्तान खे मौसमियाती तब्दीलीअ सबबि वॾो ख़तरो आहे। लाॻापियल इदारा बोर्ड जे ख़तरनि बाबति हिकमत अमली जोड़नि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सुमरता बंदयाल सीनियर वकील अब्दुल लतीफ़ आफरीदी जे क़त्ल खे वॾो नुक़सान करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस जमाल सिंधे चयो आहे त लतीफ़ आफरीदीअ जे क़त्ल ते अफ़सोस थियो आहे। लतीफ़ आफरीदीअ जे क़त्ल ख़िलाफ़ पाकिस्तान बार काउंसिल जे सर ते सिंध समेत समूरे मुल्क जी अदालतुनि में हड़ताल। मुल्क में थधि जी लहर बरक़रार। बलूचिस्तान में सुभाणे खां नई बरसात जी उस थी। सूबे जे उतरियनि इलाइक़नि में पारो -9 डिग्री ताईं किरण जो इम्कान। सिंध में बि थधि जो ज़ोर बरक़रार। लाड़काणो, सखर, सैदपुर, नौशहर, फिरोज, जैकबाबाद, शिकारपुर ऐं ॿियनि शहरनि में थधि वधण जो ख़दशो। कराचीअ में बि थधियूं हवाऊं घुलण जो सिलसिलो जारी। जदीद क़ौम परस्तीअ जे बानी साईं जीएम सैयद जी 119वीं सालगिरह अॼु मल्हाई पई वञे। सन में साईं जीएम सैयद जी सालगिरह जो केक काटियो वियो। एसयूपी सरबराह जलाल महमूद शाह ऐं ज़ैन शाह साईं जीएम सैयद जी सालगिरह जो केक काटियो। ज़ैन शाह चयो त कारकुननि खे सन अचण खां रोकण वारो हुकूमत जो क़दम मज़म्मत जोॻो आहे। सिंध में अटे जे क़ीमतुनि ते ज़ाब्तो न आयो। सस्तो सरकारी अटो बि अवाम लाइ ख़्वाब बणियल। कुंडी, सकरन ऐं न्यू सैदाबाद में औरतुनि ऐं शहरियुनि जो एहतजाज। सस्तो अटो फराहम करण जो मुतालबो। कुंडी में औरतुनि पारां महांगाई ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। अटे जे अघनि में घटिताई जो मुतालबो। पंजाब जे इलाइक़े सादिकाबाद भरिसां कचे में ॻोठ ॼाम खान सील रोड ते पुलिस जी चढ़ाई। फायरिंग जी ॾेवट में बधाड़े मारिजी विया, हिकु ज़ख़्मी। हथियारबंदनि जे फायरिंग में 3 पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थिया। मारिजी वियल हिक धाड़ेल जी सुञाणप मुश्की भयो दौर थी। पंजाब पुलिस मूजिबि मारिजी वियल धाड़ेलनि जो तालुक़ सीलरा गैंग सां आहे।
नवाबशाह में दुकान मां चोरीअ जी कोशिश, दुकान मालिक जे पहुचण ते चोरनि जी फायरिंग, हिकु चोर मारिजी वियो, संदसि साथी फरार। पुलिस चयो त फायरिंग में चोर दिलदार चोरी मारिजी वियो। मारिजी वियल चोर ते मुख़्तलिफ़ शहरनि में चोरीअ जा केसिस दाख़िल थियल हुआ। मेहर में उमेर बाप चांडियो जे क़तल कयल 3 घर भातियुनि वारे केस खे 5 साल मुकमल। इंसाफ़ हासिल करण लाइ उमेर बाप पारां पेर उघाड़ा करे एहतजाज कयो वियो। उमेर बाप चयो आहे त 5 साल गुज़रण बावजूद इंसाफ़ लाइ वाछाए रही आहियां। सरदारी निज़ाम जे ख़ात्मे ताईं तहरीक जारी रहंदी। मंजूराबाद वेझो पुलिस मोबाइल ऐं वेन में टक्कर, 2 एहलकारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। नवाब अली मोहम्मद भरिसां हादसे में 1 ॼणो फौत, लाश जी सुञाणप न थी सघी। सकरन में पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त गुज़िरियल 7 महीननि खां पघारूं न मिलण सबबि फाका कशीअ वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पघारूं फराहम करे फाका कशीअ खां बचायो वञे। ऐं नारो भरिसां चूंको में पोरेतनि जे घरनि खे बाहि लॻी वई, 5 घर सड़ी रख, नीगर ऐं औरत सड़ी ज़ख़्मी, 5 ठोर ऐं 6 बकरियूं बि सड़ी मरी वयूं।